वलीम आलालम जोधणी अवल अल्लाह वलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जे जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल नी उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ है साल जितो जो खुश हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो खुशन भरियो गुज़रंदो हुजे राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे रामू ई राधा अॼु छंछर जो ॾींहुं हुजे हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि जो हाल हुजे सो पेस प्रिया नाल हुजे जिते जिते बि तव्हां असां खे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे किथे बि ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे ऐं हीअ जेका मौसम हुजे हीअ गर्मी जी मौसम हुजे ऐं गर्मी तमामु घणी हुजे पोइ सिंध जा कुझु इलाइक़ा जिते किथे किथे त मींहुं पियो हुजे पर हाणे ॿुधाईंदा हुजनि या इहो बि हाल अहिवाल मालूम थियो हुजे त हिन हफ़्ते में किथे न किथे मींहुं ज़रूरु वसे पर इहा अॻ कथी हुजे मींहुं वसण जी अव्हां पाण खे गर्मी खां बचाईंदा हुजो वधि खां वधि पाणी जो इस्तेमालु कंदा हुजो हरू भर गर्मी में ॿाहिरि बालक जा तव्हां न निकिरंदा हुजो ऐं ॿी ॻाल्हि हुजे त रोड ते ॾिसंदा हुजो त तमामु घणा रोड हादसा थींदा हुजनि उहे ड्राइवर भाइरनि खे एतिरो त ख़्यालु करणु खपंदो हुजे त माना 30 माण्हू 20 माण्हू 10 माण्हू अबा सियारे में त धुंध हुजे ख़बर न पवंदी हुजे त रस्तो कहिड़ो हुजे पोइ ऊन्हारे में कहिड़ी ॻाल्हि थींदी हुजे जो एतिरो नुक़सानु थींदो इहो सभु अव्हां जल्दबाज़ीअ में कंदा हुजो जल्दबाज़ी में एॾो वॾो नुक़सानु थींदो हुजे उन्हनि वालदेन माण्हू ॿुधंदो हुजे 36 माण्हू ॻिया हुजनि अॼु 27 माण्हू ॻिया हुजनि अॼु 30 माण्हू ॻिया हुजनि हाणे मूंखे ॿुधाईंदा हुजो कि हे माण्हुनि जी क़ीमत केॾी वॾी हुजे हिकिड़े इंसान जी ज़िंदगी बि मना लाइ त केतिरी हुजे सो इन जे करे इहे हादसा तमामु घणा वधंदा हुजनि त इन्हनि खे इन जे वरी रोड ते जेके इहे ट्रैफिक वारा हुजनि साहब हुजनि उनखे ॾिसंदा हुजनि उनजो ख़्यालु कंदा हुजनि इहे ओवर ट्रेक जेको कंदा हुजनि उनजो ख़्यालु कंदा हुजनि हा तकड़ कमु जेको हुजे उन में माण्हू खे नुक़सानु थींदो हुजे भले माण्हू लेट हुजे पर तकड़ न कंदो हुजे बाक़ी त जेको हुजे मालिक जे हथ वस हुजे कोशिशि करणु अव्हां जो कमु हुजे सो इहो तमामु घणो नुक़सानु थींदो हुजे इन जो असांखे ॾुख बि हुजे सदमो बि थींदो हुजे त ईअं न थियणु खपंदो हुजे पर उन सां गॾो गॾु वाह ऐं वाकर हिननि में जेको बि अव्हां बालक या ॿिया वेंझण वेंदा हुजनि उते बि तमामु घणो नुक़सानु थींदो हुजे गर्मी जे मौसम में वेंझण लाइ वेंदा हुजनि परियां वरी जेको हुजे एॾी ॾुख जी ख़बर ईंदी हुजे त इन्हनि ॻाल्हियुनि जो बि ख़्यालु रखंदा हुजो हरू भर जेके ॿार हुजनि उनखे तरण ॾांहुं न अचे जा ॿारनि खे ईअं छॾे ॾींदा हुजो त उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो ॿारनि जो वधि खां वधि ख़्यालु रखंदा हुजो ऐं ॿियो वरी हे जेके वाटर हुजनि दरिया हुजनि इहे वाह हुजनि इहे भई हींअर भरा पिया हुजनि हींअर वरी बालकड़ा जेके हुजनि उहे वरी छा कंदा हुजनि गर्मी थींदी हुजे त वठी उन्हनि में वेझण वेंदा हुजनि पोइ नुक़सानु थी वेंदो हुजे इन जे करे पंहिंजे बालकड़नि जो अव्हां खे ख़्यालु करणु खपंदो हुजे गर्मी में बि हरू भरू ॿार खे ॿाहिरि कढणु न खपंदो हुजे हींअर मोकिलियूं लॻूं पियूं हुजनि पोइ ॿार रगो हिन वणतुण में लॻा पिया हुजनि कहिड़ो कमु करूं छो हुन सां गॾो गॾु वरी इहा ॻाल्हि जे रखी हुजे पर कल्ह वरी शाम जो हिते ई सिंध म्यूज़ियम में जेको इहो ॻोठु हुजे इन ॻोठ में वरी कल्ह खां मेड़ो लॻो पियो हुजे कल्ह जेका मेड़े जी शुरूआति थी हुजे सो एॾा सुहिणा रंग हुजनि सकाफ़त जा रंग एॾा सुहिणा रंग उन में शामिलु हुजनि शरीक हुजनि सो इन ते बि हाल वाल अॼु ज़रूरु करूं पर प्रोग्राम जे शुरूआति में जेको हुजे लतीफ़ साईं जी वाई जेका हुजे उहा असां शामिलु कंदा हुजूं ऐं उन वाई खां पोइ वापसि ईंदा हुजूं पर उन सां गॾो गॾु मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोइ हे रामू राधा जो जेको नंढड़ो घर हुजे इहो सभु हुन में मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल में शामिल लॻो पियो हुजे उनखां पोइ टीवी ते असांजो नंबर बि हलंदो हुजे उन ते फोन कॉल कंदा हुजो रामू ई राधा अव्हां सभिनी जे फोन कॉल जे इंतज़ार में हर संसराचर
सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं उभे पैर बीठा हुजनि। पर हुन सां गॾोगॾु फेसबुक ते मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक हुजे उनखे फॉलो कंदा हुजो। उते वरी जेके खोड़ सारियूं शयूं हुजनि मां उते बि वञी ॾिसंदा हुजो, उन्हनि खे बि उते वञी शेयर कंदा हुजो ऐं उन में लिखंदा बि हुजो त प्रोग्राम कहिड़ो, उनजो क्लिप ॾिठो हुजे, आयल महिमान हुजनि, पोइ जेके बि हुजनि रागी हुजनि उन्हनि जे बाबति वञी लिखंदा हुजो। सो इहो सभु रंग अव्हां जे लाइ हुजे। पर हाणे प्रोग्राम जे शुरूआत में जेको हुजे भिटाई साईं जी वाई अव्हां सभिनी जे नज़र कंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं अञा त असां कचहरियूं कयूं। ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामूअ जा जेके रंग हुजनि या हिन प्रोग्राम जा जेके रंग हुजनि उहे यकीनन अव्हां सभिनी जे साम्हूं हुजनि। ऐं रंगनि में माण्हू ज़त शामिल थिए फ़ोन कॉल जे करे ऐं उनजे जेके मौसम जे हाल अहिवाल सां दुनिया में छा थींदो उन हवाले सां दुनिया में ॾिसो त ईरान इसराइल जे जेका जंग हुजे उते बि ॾिसो इहो सॼी दुनिया जी उन में बि नज़र हुजे त अव्हां बि दुनिया ते नज़र रखंदा हुजो त दुनिया में छा थींदो हुजे, दुनिया में हाणे असांजे लाइ छा सोचियो वेंदो हुजे, असांखे कीअं अॻियां वधिणो हुजे, कहिड़ियूं शयूं ईंदियूं हुजनि, कहिड़ो माहौल सैनसी कहिड़ा तरीक़ा ईंदा हुजनि जिन खे असां वधाईंदा हुजूं। हींअर पाणी जी ॾिसो त केतिरी खोट थी हुजे, पाणी जी खोट सां गॾोगॾु ॾिसंदा हुजो त फसलुनि जो नुक़सानु थींदो हुजे, उनजो असां कीअं जेको हुजे ॿियो पासो असां वठी सघंदा हुजूं या असां कंहिं ॿिए फसल ते वेंदा हुजूं या पंहिंजी उपत अहिड़ी खणी सघंदा हुजूं जंहिंमां ज़िंदगी जो वहिंवार ज़िंदगी जो गुज़र बसर जेको हुजे उहो सही थी सघंदो हुजे। जे ईअं न थी सघंदो हुजे त पोइ माण्हू केॾो ॾुखियो थींदो हुजे, पोइ न ॿार पढ़ाए सघे, न पंहिंजो गुज़र बसर, न ॿ वेला खाई सघंदो हुजे ॾुखियो। इहे ॿ वेला न खाइण जे चकर में अव्हांजी पूरी ज़िंदगी ईअं ॾुखी थी पवंदी हुजे, बीमारी बड़ीअ में ॾुखी थी पवंदी हुजे, पोइ हुन में जेको हुजे न बहितरी न थींदी हुजे, उहो जेको ईंदड़ नस्ल हुजे उहो बि कमज़ोर थी पवंदो हुजे, उहो अञा बि कमज़ोर थी पवंदो हुजे, वरी हुनजो नस्ल अॻियो जेको हुजे उहो कमज़ोर थींदो जेको हुजे असां आयो जेको हुजे ईअं थींदा वेंदा हुजूं, पोइ थींदा वेंदा हुजूं, अॻिते न थींदा हुजूं। सो इन जे करे जेको हुजे अव्हां पंहिंजे ॿारनि खे जेको हुजे सभु खां पहिरें तालीम ॾींदा हुजो, उन खां पोइ उन्हनि खे हुनुर ॾींदा हुजो, उन खां पोइ उन्हनि जी तरबियत भली कंदा हुजो, उन खां पोइ जेको हुजे हिन सां पता जेके हुजनि हिननि खे परे कंदा हुजो, पंहिंजी ज़िंदगी खे सुहिणो करे गुज़ारींदा हुजो। हीअ ज़िंदगी जेका हुजे हिकु गुलदस्तो हुजे। हा हुनखे तूं बि ठाहींदी हुजे, रुगो ईअं रुगो ॻाल्हि करे ईअं हवा में ईअं हाणे न छॾ छा कंदी हुजां, तोखे छा कंदी हुजां, तुंहिंजी ज़िंदगी गुज़रंदी हुजे, हाणे छा थींदो रुगो ईअं टहल टकोर ते गुज़रंदी हुजे, छा हुनजो ख़्याल उनजो ख़्याल तालीम ॾींदी हुजां, तोखे हुनर ते विझंदी हुजां, कंदी हुजां ईअं टहल टकोर ते ज़िंदगी खे मुंहिंजे खे हाणे ईअं न गुज़ारींदी हुजे त बसि टहल टकर ते हुजे, रुखे बुखे ते बसि रामलो पियो हलंदो हुजे, ईअं सिस्टम हाणे न हलंदो हुजे, कीअं हलंदो हुजे, सिस्टम खे सही कंदी हुजे, थोरो सिस्टम खे कीअं सही कंदी हुजे, सही नमूने सिस्टम हलणु खपंदो हुजे, बाबा ॿुधाईंदो हुजे न, ॻाल्हि त कंदो हुजे, लॻो हीअ कार हुजे, ॻाल्हि कई हुजे ॿियो वरी छा जो सिस्टम खे छा थियो हुजे, असां ज़माने जी ॻाल्हि करूं, हे जेके नंढड़ा नंढड़ा ॾिखड़ा हुजनि हिननि जी ॻाल्हि करूं, हाणे तो खरगो पंहिंजी हुजे, अञा शादी जी ॻाल्हि करतो हा भई चई पहिरें मुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि कोन्हे, या शादी कई हुजे हिन महिल तुंहिंजी छा थियो हुजे भला ॿुधाईंदी हुजे, न मां हिकिड़ी मिसाल भला शादी कई हुजे तालीम जी ॻाल्हि करां अवल पंहिंजो नालो खणी, तरबियत जी ॻाल्हि करां अवल पंहिंजो नालो खणी, रामल जी ॻाल्हि कई हुजे, रामले खे छा कंदी हुजां, हिन महिल तुंहिंजी का अहिड़ी का गाॾी वठंदो हुजां, उन मां बि वञी को ॿियो कुकड़ूं को बचा कंदो हुजे उहे पालींदो हुजां वधंदो हुजां, हाणे हिन सां अञा उहा साॻी ॻाल्हि अञा सिस्टम खे न सम्झी हुजे त रामल जो सिस्टम कीअं हलंदो हुजे, रामलो पंहिंजे सिस्टम खे पाण हलाईंदो हुजे न, हाणे को जनानी वठी ॾींदी हुजे तोखे इहे सभु शयूं, हा जमा बसि ख़्याल रखणु सिस्टम खे हलाइणु सिस्टम खे सम्झणु, बाक़ी हाणे इहो रुगो ठलो ॻाल्हि खे बि मर्द माण्हू ॾोकड़ पिसा ॾींदो हुजे कि कुझु ख़र्च करे कुझु जोड़े, तुंहिंजे खीसे में ॿार हुई उनखे तूं बि ॿारहों ई इहो बसि फण खयों बीठी हुजे, रुगो
ॾोकड़ जे बसि माण्हू ॾोकड़ खे ॻाल्हि ॾोकड़ खां सवाइ बाक़ी कमु कीअं थींदो हुजे? ओ मींहं वसंदे हींअर मींहं पिया वसनि कमु ईंदो हुजे न। तूं जाए तारियूं भत हिन ताड़ूं पैसनि में एतिरा टुंग थी विया हुजनि पर इहे ख़र्च न कंदो हुजे, टुंग। खड़ी गरी विया हुजनि। हुन में हाणे मींहं वसनि हिन में कमु अचे ॿियो सिस्टम थिए को अॻियां मेड़ो अचे को मतो अचे को कहिड़ो ॾुखो को तकलीफ़ को ख़ुशी उनजे करे रखा हुजनि। हा उनजे करे रखा हुजनि। हाणे मूंखे तकलीफ़ हुजे, तोखे जा बुखार थियो हुजे गर्मी एॾी लॻी पई हुजे हसर वठंदो हुजे, या सिर वरी हींअर हवाऊं लॻनि वरी भॼी पवंदी हुजनि मां चवां हवाऊं जमाने जूं लॻूं पियूं हुजनि उहे न उॾरियूं हुजनि, उॾरी वियूं न भॻूं हुजनि। हाणे तूं वठे भॼी पवे झक झोले में भॼी पवे छा चवंदो हुजे? हा छा कंदो सो बसि तुम्हारी ॻाल्हि बि तुम्हारे सिस्टम खे सम्झण लाइ बि माण्हू खे हिकु करो थियणो पवंदो। हाणे भला जेको हुजे न सिस्टम खे छॾे ॿी ॻाल्हि हुजे त हाणे अॼो की तारीख़ में रुॻो सिस्टम गंढल हुजे। पहिरियां पंहिंजे घर जो सिस्टम सही थींदो हुजे पोइ वरी अॻे सिस्टम खे माण्हू अहिड़ो घर जो कहिड़ो सिस्टम सही न हलो हुजे। उनखे बहितर तोखे कपिड़ा टाइम ते मिलनि, बसि रुॻो कपिड़ा बाक़ी ॾोकड़ पैसा को हाणे राति लॻो कमाईंदी हुजे। ॻाल्हि ॾोकड़ पैसे जी कोन पोइ छा हिंदोरो ॿधंदी हुजां? मर्द जो ख़्यालु रखण बि ज़रूरी हुजे। कहिड़ो तुंहिंजो ख़्यालु करां? हिन से कपिड़ा लटा इस्त्री करे धोई इस्त्री घुंजा पा हुजनि, शुक्र टाइम ते ॾींदी हुजां, निंड टाइम ते कंदो हुजे, अञा छा कंदी हुजां? जहिड़ो लोलो आयो अधु पको अधु कचो ॾे मर्द खे हो थो हे थो माण्हू को तूं कचो पको खाईंदो राति जो गर्मी लॻी पई हुजे न वाह न व्यंजणो न कुझु बसि ईअं पियो हुजे जहिड़ो ॾिसी त लिफूं पची गई हुजनि। हा लिफूं न कोॾर वहाई हुजे लिफूं पची ॿियो छा हुजे? अॼुकल्ह विझणो बि वॾी तकलीफ़ जो हुजे। तूं रंबीअ माण्हू जो हिते सुजी पवंदी हुजे, रंबीअ ते गुॾ कंदी हुजे जो तुंहिंजे में लिफूं पची वयूं हुजनि। अॼुकल्ह मर्द न कंदो हुजे, हाणे जनानियूं गुॾूं कंदियूं हुजनि। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां था? हवा मोहम्मद अशरफ खोखर शहर गोलार जी का। चाल हुजे अदा ख़ुशि जी चङो भलो दुआ के खैर तमाम खुशी रखा। सभु खे लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे भलीकार चवंदा हुजो तव्हांखे। जी 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 ॿियो सभु ख़ैर हुजे अदा? खबर खैर लगो पे ॻोठराज सभु ख़ुशि हुजे, सब खुश हो जे। ॿियो को हाले वाल ॾींदो हुजे अदा? जी जी हाला वाला के मुझे माई से गला। जी जी हलो हलो हेलो अबा केरु हुजे? या मुझे दोस्त हो जे। वॾी महिरबानी जो अदा सभिनी खे पहिरें सलाम। ॿार रिझाईंदो हुजे, हिन खे लाली पाप वठी करे वात में चूथड़ो विझंदो हुजे, ॿारनि जा की हाट लॻा पिया जिन सां हिकिड़ी ॻाल्हि करो तूं वरी टी कंदो हुजे। तूं ॻाल्हि करी त हाणे मर्द रंबी असां ई रंबियूं हलाए भला इहो असां सिस्टम रंबी वारो न हले। कहिड़ो तूं हलाईंदो हुजे? तूं चईं गुॾ मर्द न कंदा बाक़ी छा हुजे? अॼुकल्ह जहिड़े मर्दनी सत्योनाश करो हुजे मुल्क जहान जो। गुॾ करूं पोइ बि कुझु न थिए, गुॾ करे करे पोइ बि फसल में बहितरी न थिए पियो, गुॾ कर पियो गुॾ कंदो कुझु न थींदो हुजे, ईअं खाली में गुॾ हुजे पियो सच्चाई न हुजे, हा हा बसि हाणे शुक्र न हुजे, हा हा मोहबत न हुजे, भाईचारो न हुजे, कुर्ब न हुजे, पोइ तूं कंदी हाणे मूंखे ॿुधायो कीअं थींदो हुजे? तूं कंदी हुजे तोखे कंहिं झलो हुजे छा? ज़माने जी ॻाल्हि करूं, ज़माने जी हा बरकतूं रहमतूं कोई है सभु प्यार मोहबत कुर्ब ईमानदारी ऐं शुक्र सां थींदियूं हुजनि। हा उहो ज़रूरु थींदी हुजे न, पर कल्ह खां जेको हुजे सो इहो मेड़ो लॻल हुजे हिन में ॻोठ में। कहिड़े ॻोठ में लॻो हुजे? हीउ जेको मेलो आहे सिंध म्यूज़ियम जे पासे में ॻोठ हुजे त लॻो हुजे। हा हिन में लॻो मूंखे त कहिड़ो तूं घुमाइण हली कोई हा काठी वारी सुर्खी वठी ॾींदो हुजे, इंतज़ार कंदी हुजां। ओ काठी वारी सुर्खियूं कोन मिलंदियूं हुजनि हिते, पोइ हिते छा मिले? हिते वरी हुनर हथ वारो हुनर हुजे जेको जंहिंखां तूं जॾी हुजी तुंहिंजो नूर जॾो तुंहिंजा हथ जॾा तूं जेको न करे सघे। गज मिलनि भर्त मिलनि, इहे गज पोइ हथ जा ईअं थांव पोइ हथ ते कपिड़ो ठहे उहो मिलंदा हुजनि। हा मिलंदा पोइ हुजे इहो पुछां कर त ॾंदे आङुरूं अची वेंदियूं। इहो ॿेली हिकिड़ो वठी त ॾींदो हुजे तई।
कोहे गज वठी ॾींदो हुजे। इहो घणो ख़र्च थी वेंदो हुजे हाणे एतिरो माण्हू करण जी कहिड़ी ज़रूरत हुजे भला। अरे वाह आहे बि मुड़ुस मोर अहिड़ो ख़र्च करण जो कहिड़ो कमु हुजे। पंहिंजी जनानी ते माण्हू खे ख़र्च करो हुजे उन वक़्तु पाए हले चले हाणे वॻो पायूं हा सॻो टी 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 वॻे पाइण सां गॾु माण्हू खे घंटे लॻायो हुजे स्कूल जी जेका ट्राक वॻे पाइण सां वरी उन में ओड़ो अची वेंदो हुजे वरी ओड़ो हलण वरी फिरण वरी ॻाल्हाइण वरी मर्द माण्हू कीअं हलंदी हुजां कीअं ॻाल्हाईंदी हुजां इहो वेही ॾिसंदो हुजे। अॻे बि वता हुजनि मूं चयो पाए को ॾाढो सुहिणे नमूने को हीअं को नओं को स्टाइल था आहिनि कार उहा ई मूं चयो हल इन वॻे जा पैसा जहिड़ा साड़िया बाबा मेली तूं मूंखे वॻो न वठी ॾींदो हुजे 70 सूरियूं न ॿुधाईंदो हुजे। इन में 70 सूरियुनि जी कहिड़ी ॻाल्हि हुजे खणे रेडियो शुरू कयो हुजे। इन में 70 सूरियुनि जी कहिड़ी मूं मेड़े जी ॻाल्हि कई रामण राधुल चवंदी हुजे सच भली लॻई मच हाणे मच छाला लॻंदो हुजे माण्हू ख़र्च बि करे ख़र्च बि ज़ाया खॾ में चवंदा हुजनि बसि खॾ में विधो हुजे तुंहिंजी जनानी पाईंदी हुजे जमानो तोखे वाह वाह कंदो हुजे वाह वाह रामण जनानी खे वाह जो वॻो पारायो हाणे उहा कार हुजे वाड़े रामला वाह ढींगर ते तो बि कपिड़ा टंगे छॾिया हुजनि माना कार उहा हाणे असां उहे रहिया हुजूं रहण जी ॻाल्हि न कई माना इहा ॻाल्हि हुजे त माण्हू वरी पाए त वरी उन स्टाइल सां हले वरी वरी ओड़ो ॻाल्हाइण वरी वेही प्रेम कहाणी वरी ॿियूं टियूं वरी लोडो वरी माण्हू गीत को ॻाए हीअ जॾहिं महिल अच बस मूंखे वॻो वठी ॾींदो हुजे पोइ वरी मूं में माई भागी जो रूह ईंदो हुजे वरी मां त कलाम कुथां लोडा ॾींदी हुजां हाणे ठहियो मूंखे न खपंदो हुजे लोडो ॾींदी त हुजी त कीअं ॾींदी हुजी ॾींदी हुजां लोडो हाणे बस कॾहिं बस हाणे इहो वॻो इहो त ॾिनो हुजे न वॻे खां अॻु ई माना कीअं ॻाल्हाईंदी हुजे वॻो पाईंदी हुजे पोइ वरी बि वॻो ई न खपंदो हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मौजूदा केरु कहिड़े शहर खां था हैदराबाद का फेस प्लांट भी चक्का कालपुर के सामने छा हाल हुजे था ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿार अल्लाह खां थोड़ा पति काफी चाहिए बुझाईंदा कंहिंजी कापी था थोड़ा पति जी आवाज में हा बस ठीकु हुजे ज़रूरु ॿुधाईंदा हुजो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं ऐं साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो त बसि पोइ असां चयो हुजे त थोरी मेरे जी पर मेरे जी ॻाल्हि बि ज़रूरु करूं मेले जा रंग बि भरे खणी आयो हो जाम ईअं मेले जा अहिड़ा रंग हुजनि जो अव्हां ॾिसंदा हुजो त सकाफ़त छा हुजे रंग छा हुजनि हुनुर छा हुजे हथ जो हुनुर छा हुजे अञा इन मेले जा रंग जेके हुजनि अव्हांखे ज़रूरु ॾेखारींदा हुजूं पर हींअर वरी अधे जो फरमाश कई हुजे त सोरा फ़कीर जे आवाज़ में को कलाम पर हुन खां पहिरियां हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था आज़ाद मरी चक नंबर 50 खां आज़ाद छा हाल हुजे ख़ुशि हुजी खैर दुआ शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो खैर ठीकु ठाक दुआ 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 खैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु खैर हुजे असां ॾे खैर हुजे कमंद तयार पुटूं फसल माशाल्लाह तयार लॻा पुॼनि तव्हां ॾे काल अॼु मस लॻी आहे काल खणो कॾहिं कोन था कॾहिं असांखे टाइम नथो मिले हींअर ई कमंद तयारु थी वियो हुजे कमंद तयार थी हुजे फुटूं चूंडदा हुजूं फुटूं चूंडींदो हुजे भरियूं त मोकिलींदा हुजे त हींअर गर्मी लॻी पई जेको खाईंदा हुजूं इनखे हींअर हिन मौसम में कहिड़ो कमंद फार्मे जो जूस पींदा हुजूं फारवन जो हा फारवा पोखा हुजे तोड़े थिया हुजनि छा चार में वठी अचूं पोइ ते जूस ठाहियूं होटल में पींदा हुजूं बस तोप न बारी हुजे हाणे तूं वठी ईंदो हुजे जलाल चंडे जो गानो ॿुधाईंदा हुजो हा ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदो हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो हाणे शहर मां वञी 20 रुपया वठी ठाहे पीअंदा हुजो बाक़ी हिलक सां हुजे वरी असांखे ॿुधाईंदा हुजंदा त असां 20 रुपया जा फारवा जो वठी आया हुजे वरी उन मां जूस ठाहे पीतो हुजनि हाणे असां हिकिड़े खां कुल्फड़ी वठी खाऊं हा ॿुधायूं त असां अॼु वठी आया हुजूं कुल्फड़ी बस जड़ी तूं तड़ा ॿिया मथे में बाक़ी तूं त बस मोर हुजी मोर अब सुबुह सां हुन जी ॻाल्हि ॿुधी हुजे चिल्लंदो हुजी हा छो न हे ॾिसंदी हुजे हे ॾिस हाणे पीअंदो हुजे
बीहंदो हुजे हाँ। तूं त कंदी हुजी ईअं मोर हा हुजे तूं कंदी त हुजी ईअं छा कंदी हुजां हीअं त कंदी हुजे त ख़बर सॼो लुॾंदो हुजे जहिड़ो थवड़ में कप पई हा हुजे पोइ तूं त करे लिचक ॾेखारींदी लिचका लिचक लिचका पोइ तूं त करे ॾेखारींदी हुजी मूंखे होई होई दोई न हुजे तेवर पोइ बीही बीही हीअं थी वई हुजे सफ़ा जहिड़ी हिन जहिड़ी काठीअ जहिड़ी हीअं थियो बीठी हुजे माण्हू कोथो रोए हेॾे को हरो हेॾे को भरो हेॾे छॾींदो हुजे मथां चुक न पती हुजे अॻे बि पई हुजे इहे लोडन लमन ते हा चुक पई हुजे वरी लोडन लमन ते वरी चुक पवंदी हुजे ॿियो छा अॻे बि पई हुजे पोइ हीअ कार ओ खट ते पोइ ॾुखी हीअं कयो हुजे मूं पोयां लॻायो हुजे गोॾो तॾहिं हीअं कयो हुजे ओ थकाव कढी ओ खट जी वाॾण छिकल न हुजे हिन जे करे थियो हुजे हा 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 ए लोडा लमा न ॾींदो हेड़ो हथ हुजे बि न हुजे न न हुजे त सर्विस हुजे माण्हू जो तजुर्बो हुजे हाणे वॾी वरी सर्विस हुजे हा हाणे तजुर्बो हुजे हा वॾी तुंहिंजी हा, ॿियो? सर्विस तजुर्बा हुजनि हा। तूं जहाज ठाहे पोइ हे उॾारी ज़रूरी हुजे छा त रुगो सेनस में माण्हू अॻियां हुजे पोइ बाक़ी कंहिं में तूं हुजे उहो खट खे पोइ वरी वाॾण खे छिको हुजे वरी माण्हू ट्रांट थी हुजे वाॾण बि पई हुजे पोइ ईअं बि माण्हू पियो हुजे पोइ कमु ई न थिए सो हाणे वरी हलंदा हुजूं सोरा फ़क़ीर जे आवाज़ में हिकिड़ो अहिड़ो कलाम हुजे हाय हाय सानो हक़ दे नाल सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं भलीकार चंदो जावां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू जे तरफ़ां बि अव्हांखे भलीकार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं वरी बेटाई साईं जो बाइत हुजे त कॾहिं कॾहिं हींअर आहे नथो वणी मूं है कैफ़ियतूं कॾहिं कॾहिं हींअर आहे नथो वणी मूं जे वस न आहिनि मूं से सजण तूं अण ॾिठे जेको सो आड़ा करे सो जॾहिं माण्हू अण ॾिठे जॾहिं आरा थींदा हुजनि सोचींदो हुजे ऐं हींअर जॾहिं अण ॾिठा आरा करे त पोइ माण्हूअ जो ज़हन जा माण्हू जी ॻाल्हि बि उन पासे वेंदी हुजे त माण्हू जेको ख़ुशियुनि में घारींदो हुजे सुठो गुहारींदो हुजे त पोइ उन में सोच में उन ॻाल्हि में कॾहिं कॾहिं माण्हू वधी वेंदो हुजे उन पासे ऐं सुपेरियुनि जी जॾहिं साञा थींदी हुजे जॾहिं कर थियाम साञा सुपेरियुनि सी जॾहिं कुर थियाम साञा सुपेरियुनि सी तॾहिं कुर तिर जेतिरो वेल म विसरियाम अंदरि रूह रहियाम सजण ओता खूं करे सो कॾहिं कॾहिं अव्हां जे जेका यादगिरी हुजे अव्हां जा जेके उहे रिश्ता हुजनि उहे जेके हुजनि न उहे अव्हां वटि ईअं यादि हुजनि हर वक़्तु तव्हां उन्हनि खे सारींदा हुजो उन्हनि खे विसारे न सघंदा हुजो अहिड़ा कम कंदा हुजो जेके अव्हां जा विसरी न सघंदा हुजनि अहिड़ा रिश्ता जोड़ींदा हुजो जेके विसारण जहिड़ा न हुजनि जॾहिं बि जिते बि जंहिंसां बि बीठा हुजो तईं कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदा हुजो बाक़ी जेके हिकिड़ा माण्हू हुजनि पोइ अॼु हेॾां सुभाणे होॾां परीहं होॾां पल में हेॾे पल में होॾे उन्हनि ते कॾहिं बि न भाड़ींदा हुजो पोइ वरी उन लाइ बि भिटाई साईं चयो हुजे त जो वड़ जिनी जो सो वड़ से ई कनि भिटाई चए जो वड़ जिनी जो सो वड़ से ई कनि पर हिकिड़ा माण्हू वड़ वारा हुजनि उहे ईअं जुड़ी वञनि सलाड़जी वञनि हा थी वञे ज़िंदगी भर अव्हां सां उन में कुल्हो कुल्हे में मिलाए हलंदा दुख हुजे सुख हुजे उहे अव्हां जो हर घड़ी हर तकलीफ़ में साथ ॾींदा हुजनि अव्हां सां गॾु हुजनि अव्हां सां जुड़ियल हुजनि पर के तव्हां कंहिं ते एतमाद करे बीह रहंदा हुजो अव्हां जो एतमाद बहाल थियण लाइ अव्हां वॾी सघ सां वॾी चाह सां उन ते नाज़ कंदा हुजो त न ईअं न थी सघंदो हुजे पर हिन दौर में ईअं थी सघंदो हुजे कंहिं ते का बि मयार न हुजे को एतबार न हुजे एतबार वारा थोरा ई एतबार वारनि सां गॾु थिए वियो सुठी सोबत में जिन वटि एतबार न हुजे जिन वटि एतमाद न रहंदो हुजे जंहिं वटि अव्हां जो मान रहे उनखां ओतिरो माण्हू किनार कसीअ में हलंदो हुजे त ज़िंदगी बहितर थींदी हुजे ज़िंदगीअ खे ॾुखिया ॾियणा हुजनि पोइ अव्हां वधि खां वधि इहो कंदा हुजो पोइ ज़िंदगी एतिरी ॾुखी थी पवंदी हुजे जो अव्हां जो
मुश्किल थी पवंदो हुजे त वड़ सां गॾु ज़िंदगी वड़ वारा माण्हू जेके हुजनि उन्हनि सां न त हरूभर माण्हू ज़िंदगी पंहिंजे में हुनर में कम में सॼो ॾींहुं पाण खे मसरूफ़ रखण में पर माण्हू हलंदो हींअर हुजे वरी उहे माण्हू ई अलाए काॾे विया हुजनि माण्हू हुजनि पर माण्हूअ जी साञाप हुजे हा, सुञाणप उहे माण्हू हुजे ई अलाए काॾे विया हुजनि हलिया सो जेके कुर्ब ॾींदा हुआ सॾे सो वरी अॼु जो दौर त वरी ईअं हुजे त माण्हू चवंदा हुजनि अबा रंगीन दुनिया हुजे हर माण्हू उन रंगीनीअ ते वेंदो हुजे वाह वाह ते वेंदो हुजे पर चवंदा आहिनि वाह वाह केतिरी देरि पराए महल ॾिसी पंहिंजी माड़ी पंहिंजे पोइ भूंगड़ी न हे करणी जेके हुजे रंगीननि में गुम थी वेंदा हुजनि इन्हनि खां पोइ पंहिंजा रिश्ता जेके हुजनि पंहिंजी अमड़ पंहिंजो अबो पंहिंजूं भेनरूं उहे विसरी वेंदियूं हुजनि पोइ हे पंहिंजी रंगीननि में गुम थी वेंदा हुजनि तो इहे उहे रिश्ता हुजनि जिन खे जेको हुजे विसारणु न खपंदो हुजे इहे केतिरियूं महिनतूं कंदा हुजनि केतिरियूं तकलीफ़ूं ॾिसंदा हुजनि अमड़ सॼी राति जेको हुजे जाॻंदी हुजे अव्हां जेको हुजे निंड पिया हुजो उन अमड़ जी वरी जेको हुजे अव्हां रंगीनुनि में विसारे छॾो पोइ इहो वॾो ॾुख हुजे सो इन्हनि ॾुखनि सुखनि में रिश्ता ओड़ा जोड़ींदा हुजो जंहिंमें अव्हां खे आसानी थींदी हुजे वक़्तु उन्हनि सां घारींदा हुजो जंहिंमें अव्हां सुख ऐं ख़ुशि पाण खे महसूसु कंदा हुजो उन्हनि सां वक़्तु न घारींदा हुजो जंहिंमें अव्हां खे ॾुखियाई थींदी हुजे अव्हां खे तकलीफ़ थींदी हुजे अव्हां ॿिए जो केतिरो ख़्यालु रखो ॿियो अव्हां जो केतिरो रखंदो पर जॾहिं ज़िंदगीअ में अव्हां अॻिते वधंदा हुजो तजुर्बनि मां निकिरंदा हुजो पोइ अहसासु थींदो हुजे त केरु कीअं हुजे कंहिंसां कीअं हलणु खपंदो हुजे सो ज़िंदगी इन ते ॿधल हुजे ॾिसो मुल्क बि ईअं हुजनि मुल्क बि कंहिंजो साथ कीअं ॾींदा हुजनि चवंदा जा हिननि त साथ ई न ॾिनो हुजे अदा ही न अदा हे त पंहिंजो न हुजे पोइ बि साथ ॾिनो हुजेसि वड़ वारा माण्हू इहे हुजनि त कंहिंजे ॾुखियाईअ में कंहिंजा बांह ॿेली कंहिंजो मददगार कंहिंजे हिमथ में थी बीह रहणु भले इहो वॾो जेको कमु हुजे अव्हां जी पहुच हुजे केतिरी बि हुजे भला जेकॾहिं पैसे ॾोकड़ जी पहुच न हुजे पोइ बि उन वटि हली वेंदा हुजो उनखे आथत ॾींदा हुजो अव्हां जी आथत सां जेको हुजे उनजो ॾुख थोरो हल्को थींदो हुजे सो इन जे करे चवंदो हुजां त पोइ के माण्हू जेके हुजनि न जेके सचाईअ करे हिकिड़ी फ़ोन कॉल हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ सूफ़ी फ़कीर कादिर फ़कीर सिद्धू किनारे सखर खां वाह वाह कादर फ़कीर ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि ख़ैर ख़ुशि ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो ॿिया ख़ैर असांजी भेण ख़ुशि आहे हा ख़ैर लॻो पियो हुजे अदा तव्हां ॿुधाईंदा हुजो ॿियो बिल्कुलु ठीकु आहे ख़ैर ख़ुशि तव्हां ख़ुशि आहियो दुआऊं लॻो पियूं हुजनि ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो अदा ॿियो ख़ैर लॻो पियो आहे ठीकु ठाक गर्मी सखर में ॾाढी आहे गर्मी हा त सखर त पोइ चई खणी चुप कंदा हुजो हा हवा बवा न लॻे झुड़बुड़ न हुजे हा हा बिल्कुलु हा बिल्कुलु तव्हां ख़ुशि आहियो ॿिया ख़ैर पोइ ख़ैर सखर ख़ैर हुजे सखर जी शाम कीअं थींदी हुजे सखर जी शाम कीअं हुजे शाम थधी थिए थी बाक़ी ॾींहं जो गरम माना सखर जूं शामूं त थधिड़ियूं हुजनि न हा शाम जो थधिड़ी आहे वाह वाह पोइ सखर शुक्र हुजे भला राति जा 4 पहर त माण्हू आराम कंदो हुजे न आराम 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 बिल्कुलु आराम हाणे असांजी हिकिड़ी फरमाइश आहे इहा पूरी कयो महिरबानी ज़रूरु हा, ज़रूरु बराबरि। तव्हांजी फरमासूं तव्हां सभिनी जूं फरमासूं ॿियनि दोस्तनि जूं बि फरमासूं हुजनि उहे बि ज़रूरु पूरियूं करूं वॾी महिरबानी हुजे लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब मोहबतूं अवां जूं ऐं उन फरमाइशनि में जेको हर माण्हू ॿियो ॻाल्हि करे उन ॻाल्हि सां गॾोगॾु फरमाइश सां गॾोगॾु अवां सभिनी जूं जेके फरमाइश हुजनि ॿिया जेके वेठा हुजनि उन्हनि जे फरमाइश जो बि ख़्यालु रखिणो हुजे ॿियनि जी जेका ज़िंदगी हुजे कमकार हुजे उहो उन जा फ़ोन कॉल बि हुजे हलो अबा केरु कहिड़े शहर खां अबा लाड़काणे खां गुलाम सबीर खखराणी अबड़ो अबा भली करे आजी अबड़ो साहब खखराणी साहब जी सर जी जी ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो अलाह ख़ैर का ख़ुशि बा तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर तबियतूं ॿाहिरि हुजनि बा तव्हांजे ख़ैर हुजे ॾिसूं था तव्हांजो प्रोग्राम वेठा ॻाल्हायो असांखे बि अबा ॻाल्हाईंदा हुजूं कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम रंग कीअं लॻंदा हुजनि माता जे सुहिणो लॻे थो ॾाढो भलो लॻे थो ॾाढो जहिड़ो लॻो पियो अथनि ॿिन्ही धुरनि जो अबा जहिड़ो काथे हुजे धुरियुनि जो ॻाल्हि हुजे घर में हा ॻाल्हि आहे वणे थी असांखे ॾाढी मां ॻाल्हि जनानी खे सही चई हुजे न चई हुजे या ॻाल्हि चवंदो हा
बाबा महिरबानी तव्हांजी असांजो को कलाम बि को सूफ़ी को ॿुधाइजो। ज़रूरु 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 तव्हां ॿुधाईंदा कलाम हुजो। भलो भलो कलाम ॿुधाईंदा हुजूं तव्हांखे ऐं सूफ़ी कलाम सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। सो लाड़काणे मां हेॾां होॾां जितां बि फोन थींदी हुजे हिनखे त थोरो हितां वठंदी त हुजे बीहे ई न कुल्हे ते हलाए सो कहिड़ी हवा लॻी पई हुजे जो न बीहंदो हुजे चाहे त साबुण जी तिरकड़ हुजे सर्फ कुल्हे ते हारल हुजे। हिनखे थोरो तूं भला ॻाल्हाई न मां हेॾे ॻाल्हाईंदो हुजां तूं हिनखे हीअं कंदी हुजे भला मूंखे पोइ त कमु कंदी हुजे हीअ जो लोडो ॾिनो हुजे रगो ढोंट जी धप लॻी पई हुजे परे परे कंदो हुजे पोइ पर घर में अहिड़ी त धप हुजे पोइ हथ तुंहिंजा लॻल हुजनि खपरे कंदो हुजे ना थूम जो विझियो हुजनि हुजनि ई किथे जो विंदियूं अरे हुजनि धप लॻी पई हुजे हिन में। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा फ़कीर फिदा हुसैन चांजो सूबेदार मोरे खां कीअं आहियो ठीक ठाक आहियो किबला? अवा ख़ैर सभु ख़ैर लॻो पियो हुजे सूबेदार साहिब मोरे थाणे खां जी सर। ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो अलाह पंहिंजा करम हुजनि ऐं तव्हांखे सॼे दोस्तनि जी तरफ़ां न्याज़ क़बूल पवण बाबा। साईं मोहबतूं इहे अवां जूं मोहबतूं जो अवां टाइम कढी हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो वरी फोन वरी कॉल फोन कई कॉल हुजे कंदा हुजो मोहबतूं अवां जूं। इहो वरी मोरे खां हा न साईं ऐं ॿियो वरी इहो मोहबत बि तमामु घटि थी वई हुजे ऐं तव्हांजो मैसेज हर सभु ॾिठो पियो मोहबत ऐं प्रीत जो हुजे। बाबा मोहबत ॾे मोहबत वठी इहो सिस्टम थोरो घटिजी वियो हुजे इन ते ॻाल्हि कई हुजे बसि इन ते सही ॻाल्हायो छो जो ज़मानो हाणे पोइ थींदो थो वञे असांजी सकाफ़त खे इहो उजागर करणो हुजे। असां ज़रूरु करिणो हुजे मोरे जी जो ॻाल्हि कंदा हुजूं हल मोरो त उन वक़्तु छा न मोरो हुजे हा छो न साईं राशिद मोराई जहिड़ा जलाल चांडे जहिड़ा जेके हाय साबा हाणे भला दा मोरे जो अवाल ॾींदा हुजो। हवा मोरो मोरो उन वक़्तु मोरो मोरो हुजे साईं राशिद मोराई जलाल चांडियो पोइ वरी चऊं गुलशेर तिवणे जहिड़ा पोइ वरी अदाकार इहे ॾिसो त एॾा वॾा अदाकार एॾो वॾो अदाकारियूं एॾियूं वॾियूं कचहरियूं क़ाइमु थींदियूं हुजनि इहो मोरो हुजे उन वक़्तु। हलो भाऊ वञी अलाए किथे निकितो हुजे सूबेदार साहिब रसी भॼी पई हुजे सूबेदार साहिब साम्हूं चओ न, ॻाल्हाए उहो वञी अलाए किथे ड्यूटी ते पहुतो हुजे तुंहिंजी असुल वठ पकड़ लॻी पई हल हुजे मोर मस रसी छिनी हुजे मोरो पोइ वरी स्टेन ते साईं सिद्दीक़ परियार पोइ उहे अदाकार पोइ उहे कचहरियूं उहे कमाल अॼु जो दौर बसि लोटे में ठिकरियूं ठक ठक ठिक ठिक ठक ठक ठिक ठिक हल हल रामला तुंहिंजो हाय हाय हुजी तूं रन मिसल तो अला गोही कार हुजे ये जनानिन वारा टाणा मेणा न कंदो हुजी। हा तूं कंदी हुजी भला तोखे अॼुकल्ह टाणा मड़ा घणा जनानिन जो त जेको मर्को हुजे न हा तूं ही करी किस ये सब खट्टा जोचे हल माना तूं एॾो गौर करे ॾिसी वरी ओढ़ो कंदी हुजी हा वरी ओढ़ो कंदी हुजे वरी हा सोभा वरी हाणे हलंदा हुजूं त इहो सकाफ़ती मेड़े जा जेके रंग हुजनि उहे अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि ये खबरों बि ॾिसंदा ऐं हुजो ख़बरुनि सां गॾोगॾु वरी अॼु मोहतरमा जो जनम ॾींहुं बि हुजे उन जनम ॾींहं खे बि जेको हुजे सो अहिड़ियूं असां वटि सगारी जेको ॾिसो त अॻुवाण अहिड़ी औरत ऐं उहा जेका हुजे रहनुमा जेका आइडियल हुजे असांजे नियाणियुनि जी औरतुनि जी सभिनी जी ऐं उहा ॾुख सुख पंहिंजे माण्हुनि लाइ जेको बि उन वक़्तु ॾिनो हुजे उन कयो हुजे ऐं उन्हनि सभिनी खे पंहिंजो कयो हुजे ईअं माण्हू मणियादार बि हुजे त पोइ उनखे यादि करण सां बि माण्हू खे ख़ुशी बि थींदी हुजे अहिड़ा किरदार अहिड़ियूं नियाणियूं उन्हनि जो हौसलो सो इनखे बि माण्हू खे ममता ॾियणु खपंदी हुजे यादि करणु खपंदो हुजे पर उन सां गॾोगॾु वरी इहे मेड़े जा बि रंग ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा अञा हुजो तव्हां सां कचहरियूं कयूं ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मुंहुं
कॾहिं कॾहिं हीअड़ा नथो वणी मूं जे तो सजण सारिया से वस नाहिन मूं जॾहिं कॾहिं तूं तो अण ॾिठा आरा करी। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां सां गॾु कंदा हुजो, अवां सभिनीनि खे भलीकार हुजे। ऐं भलीकार सां गॾो गॾु ॻाल्हि इहा बि कंदा हुजूं त मौसम जी ॻाल्हि हुजे त जेतिरी गर्मी हुजे पर हुन सां गॾो गॾु इहा बि कथी हुजे त मींहं ज़रूरु वसंदा हुजनि, पर हिन गर्मीअ खे पाण खां बचाईंदा हुजनि। हिन सां गॾो गॾु फ़ोन कॉल बि हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। नमस्कार हुजे, अदा हैदर छा हाल हुजे? सब खैर हुजे, अॼु तव्हां सुठी हुजे, मुंहिंजी खैर हुजे। ख़ैर लॻो पियो हुजे, ॿियो को हाल अहिवाल ॾींदो हुजे। अॼु गर्मी ॾाढी आहे। गर्मी त हाणे उहा त हुजे। मज़दूरी खे कंदा गर्मी त हाणे ज़रूरु हुजे, मौसम हुजे त हुजे, पर हवा त कुझु त लॻे न। न हिते न लॻंदी हुजे न भाउ, त जबल असांखे लकी आहे, जबल फरक जबल वेझी हुजे, मौसम तकलीफ़ पर हवा न ईंदी हुजे त गरमाइश वधी वेंदी हुजे। पोइ गोरख जे चोटीअ ते वञी वेहंदो हुजे। यार दवा कंदा हुजे त वेड़ ईंदा पर हिते मज़दूरी कंदा बच्चा कुझु गुज़ार कंदा हुजे न। हा हाणे तूं वरी गोरख ते पंहिंजो ॻोठु ठाहींदो हुजे। दवा कई कंदा हुजे, तव्हां ईंदा हुजे घुमंदा हुजो। हा हा गोरख खे जेको हुजे न ॿियो त ॻोठु ख़ैर हुजे न। असीं सभु खैर हुजे, तव्हां सुठे कजो, खैर हुजे। ख़ैर ख़ैर दुआऊं लखूं पयूं हुजनि। सभिनी खे सलाम चवंदो हुजे, वॾी महिरबानी हुजे। लख थोरा साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। तूं हिन में जेका इहा कटन वारी आहे वॾे घेर वारी हुजनि सलवार, हिन में अगठ विझी छॾींदी त अॼु शाम जो मेड़े ते वञिणो हुजे मूंखे त वरी ॾिसी मोटी अचां वरी। मेड़े ते वेंदो हुजे, मुला साणींदो हुजे, मिटी आणींदो हुजां, फकींदी हुजे, धूड़ हुजे, धूड़ हुजे तुंहिंजे मथे में। वरी मां हुतां वठी अचां मेड़े मां अञा वञा, मेड़ो छा हुजे उते छा हुजे। सा हुजे उते गज पिया हुजनि, ॿिया हुजनि, चूड़ा हुजनि, ॿियो हुजे, टियों हुजे, माना राधुल जे लाइ कुझु न हुजे। रगो इहा लठ खणी वॾी सुथड़ पाए करे हे फेराटा ॾींदो हुजे। हाणे वॾी कांच में अगरि विझे छॾींदी हुजे। हाणे लठ खे गज पाईंदा हुजूं, बसि ॻाल्हि हाणे अचे हिते बसि बची हुजां, काॾे अञा वञण जी कंदो हुजे, हिन खे बसि गज जे गज पाइण। लाज़मी ॻाल्हि हुजे, माण्हू कॾहिं वेंदो हुजे त पंहिंजी जनानी जे लाइ त का सुखड़ी का पुखड़ी का ॻाल्हि कमार छाणींदो हुजे मिटी। हाणे सुखड़ियुनि वारी अचे बची हुजे, तूं हाणे सुखड़ूं पाखड़ूं सभु ॾेई हाणे सुखड़ूं चवंदी हुजे, हा करे वठंदी हुजां, केॾी महिल वेंदो हुजे सभ खां पहिरियां ट्रा। हलो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। साहिब ख़ुशि चङो भलो साईं खैर आहे तव्हां ॾे? असां असां ॾे बसि ख़ैर हुजे, गर्मी ॾाढी हुजे। गर्मी अलासीं हटाईंदो, अलासीं हटाईंदो। हा यार हिकिड़ी गर्मी सभिनी जी दाह लगी पई हुजे, गर्मी ॾाढी हुजे। ॿियो ख़ैर हुजे, भले पार में वेठा हुजो, दुआड़ी कंदा हुजो। अल्हम्दुलिल्लाह, अलासीं तव्हां ॾे खैर करे जहिड़ो थी करे न यार ठहंदी न हुजे, माना घर में रुगो हो कंदी हुजे लमूनो न ठही वेंदी, ठही वेंदी। ठही हाणे अचे लमूनो कहिड़ो हुजे, मेले ते वेंदो हुजे चवंदी हुजांसि मुलाए छाणींदो हुजे चए त मिटी। हाणे इहो कलाक हुजेसि मिटी। हा तूं पाण ॾिसंदो हुजे, हाणे इहो कलाक हुजे हिनजो। न न कंदो वठी ईंदो, जेका शइ चवंदी वठी ईंदो। ॾिसंदो हुजे न त पंहिंजी जनानी लाइ माण्हू न वठंदो हुजे। जनानी ॿुधंदो मेले ते वञे, पहिरियां माण्हू तयारी करे पंहिंजी जेको कमु चए उहो करे, वञण महिल चवे त पोइ रामला केॾी महिल मोटंदो हुजे, दिलि चवई त को मूं लाइ बि वठो हुजे, बाक़ी अञा को कमु बि न कार, को सिस्टम ई न थियो हुजे। जनानी जो अंगल मञणो पवंदो। हा भा जनानी जो अंगल मञणो पवंदो। अॼु जो दौर बसि दौर न असांखे घणी ॻाल्हि न हुजे, हक़ हुजे अदा हक़। हू वॾड़ो हुजे। हा ज़रूरु ॿुधाईंदो हुजे, तूं बि माना मुंहिंजी ॻाल्हि। हाजी साहिब
हा हा जी अदा अदा तू पे ते का सेंटर मोकलिंदो जी भा खुशबू वारी इंशाल्लाह 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 इहो कॾहिं कहिड़ी तारीख़ ते मोकली भाई साहब वियो हुजे हलियो हाणे तूं बस तूं सेंटर सेंटर। एॾे खुशबू वारी माना मिलंदी हुजे न थधे पाणी जा छंडा हणी छॾींदी हुजे थधे पाणी जा छंडा हाणे सेंटर खरीदी हणंदी हुजे हुजे। मुंहिंजो भाउ हुजे ॾिसंदो हुजे कीअं मोकलींदो हुजे इहा ॻाल्हि कई पाणी जा छंडा हणी छॾींदी हुजे सभु को बसि तो जड़ हुजे हा न बस ॻाल्हि कई हुजे अधु मोकिलायो हुजे अॻ ई ॻाल्हि ॿुधाई हुजे लाज़मी ॻाल्हि हुजे हाणे परे वेठो हुजे हाणे तकड़ में त इहो कमु न थी सघंदो हुजे इहा न ॻाल्हि नेठ वठंदो हुजे पोइ असांजो पतो पुछंदो हुजे पोइ उन ते जेको हुजे मोकिलींदो हुजे ईअं थींदो हुजे न हुए चवंदो हुजे जनानी चढ़ियल हुजे बसि मिड़े मुंहुं ॾींदो ॾिसंदो हुजे कुझु ॾींहंनि में सेंटर पुॼंदी हुजे मुंहिंजो भाउ हुजे इहो मोकिलींदो हुजे चवंदो हुजे जनानी तुम्हारी चढ़ियल हुजे हा कहिड़ो इहो त मां न ॿुधो हुजे पुछेसि दुनिया ॿुधो हुजे हा, दुनिया ॿुधो हुजे हलो? मिड़े ख़बरूं कंदो हुजे हलो हेलो अदा केरु कड़े शहर खां था हेलो अदा केरु कड़े शहर खां भा बागड़जी शहर खां जतो ई अदा छा हाल बागड़जी वारा जतो ई अदा ख़ुशि चङो भलो खैर खैर अपना दजाए तू दा खुशियां जो खैर थी अमुन अब आमुन सभु ख़ैर लॻो पियो तव्हां हाणे ख़ैर ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो खैर सफ़ा तू ॿुधाए खुशियां खैर खैर दुआ लॻो पियो हुजे ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो खैर लॻो पियो आहे तू बि हाल हवालो अब मौसम कीअं हुजे बागड़जी जी जियो बागड़जी जी मौसम कीअं हुजे मौसम वीआईपी आहे सफ़ा थधिकार लॻो पियो आहे अब हे चवंदा वटि वॾी VIP गर्मी हुजे जियो चवंदा हुजनि वॾी गर्मी हुजे झार हकलींदो हुजे गर्मी में बरियाली आहे हिते बहिराड़ी हुजे त बहिराड़ी में पोइ उस न थींदी हुजे उबट न थींदो हुजे वण टिण जाम पोखा हुजनि वण टिण जाम आहिनि वण टिण पोइ जाम माना इन तॾहिं जे तूं ले में लॻो पियो हुजे आबहवा भली हुजे बयान जलाल चांडे जो कलाम ॿुधाए ज़रूरु 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 ॿुधाईंदा ॿुधाईंदा हुजो सभिनी खे सलाम ॾींदो हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा सो मौसम जा धार वण टिण बहिराड़ी जे माण्हुनि खे भला पहिरों करो माण्हू हुजे जंहिं चयो हुजे थधिकार हुजे बाक़ी त वेल लॻो पियो हुजे वेल वरी छो हुजे वण हुजनि वेझणो हुजे माण्हू वेठो हाणे भाई हरू भर चवंदा हुजो त बसि अहिड़ो हुजे जो बसि बर्फ़ जो पाणी पी ख़राबु थिया हुजूं हाणे वरी उहो चवंदा हुजे हर माण्हू चए पखो असुलु बसि बूथ में भांडे में लॻंदी हुजे बसि हवा उहो थोरो घणो पघर निकिरे इंसान हुजे नेठ इहा थधी कोसी न सांदो हुजे मूं चयो त इंसान हुजे भला हाणे मूं सां चयो हुजे हाणे हले मूं इंसान चयो हुजे पोइ मूं ख़बरूं न सां कंदो हुजे इहे कहिड़ियूं ख़बरूं कयूं हुजनि न तो खचे हुजे मूं छा वठी न जी मिटी इहो कहिड़ो तूं ॻाल्हायो हुजे मूं कहिड़ो ॻाल्हि अञा चवंदी इहो तो छा ॻाल्हायो हुजे अञा वरी पोयां छा चई वॾी कांच पाए हलंदो वॾी कांच सही त चवंदी हुजे पोइ वरी बसि हे अकार हुजे ख़ुशी हुजे त अञा बि जनानीअ पोइ ख़ुशी हलंदो हुजे हा सीट ॾिसंदो हुजे सीट जे हिन में सीट जी कहिड़ी ॻाल्हि हुजे छा हुजे मेड़ो हुजे सकाफ़त जा रंग हुजनि वेंदो हुजां पोइ हुन स्टेल सां वेंदो हुजां पोइ ईअं हा रंगो रंग ई तो चेला हुजनि बाक़ी जनानी खे साह न हुजे ए हुनरमंदनि जा इहे कम हुजनि हाणे तूं कहिड़ो हुनर हुनर करे हुनखे हुनर न ईंदो हुजे बसि। दबकियूं ठाहिण अचनि हुन खां पोइ रली ठाहिण अचे अंगठ ठाहिण अचे टोपूं ठाहिण अचनि इहे सीसा लॻाइण अचनि राति लॻे हुनर न हुजे बाक़ी हे हुनरमंद हुजे उते जिन इहे ठाहियूं रंबियूं ठाहींदो हुजे रंबियूं उन्हनि जेके ठाहिया हुजनि उहे उते खणी अचे खपाईंदियूं हुजनि तो वटि छा ठहियल हुजे हाणे इहो पोइ वरी हाणे अंग्रेजी ॼण ॻाल्हाईंदी हुजे हे दबकियूं हुजनि हे लॻो पियो हुजे हो हा, खणी हाणे हलंदी इहो हुजे खणी वरी हा हा सट ते गुज़र पट ते गुज़र हा इहो पट ते हाणे गुज़र घर जूं शयूं खणी वरी उते तूं हथ में सूर हुजे ॿियूं ठाही रखंदी हाणे हुजे तकड़ में त न ठहंदो हुजे पोइ हिकिड़ी अधु इहे ॿ। त ठाहे रखिया हुजनि न सजाए हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा छा हाल हुजे बलोचिस्तान वारा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार सभु ख़ैर हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे सारियुनि जो रोंबो हलंदो हुजे वाह 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 माना मौसम सही थी वई हुजे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त सभिनी खे सलाम चवंदो हुजे अदा
ज़रूरु गुज़िरियल हफ़्ते बि तुंहिंजी पसंदि जो कलाम हलायो मूं ज़रूरु हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा फरमाइशूं त अॼु खोड़ हुजे न गंढ में ॿधी रखंदो वेंदो हुजां त ज़रूरु अव्हांजी पसंदि तव्हांजी फरमाइश बि ज़रूरु हलाए छॾूं। पर ॻाल्हि वरी आहे रंगनि जी मेड़े जी मला खिड़े जी जेका थींदी हुजे, सो हाणे हिनखे उहा ॻाल्हि अचे मथे ते बीह रही हुजे, तूं मूंखे हिंज चयो हुजे, बाक़ी रामलो जे चवंदो हुजे त इहे कपिड़ा कढी रखंदो, पोइ उते चवंदी हुजे बसि हेॾो वॾो घेर वारी पाए हाणे हलियो हुजे, मोतबर मुड़ुसु हलियो हुजे, हाणे ईअं ॻाल्हाइबो हुजे। हा ए चङो बाक़ी तूं इहो ॻाल्हाईंदो हुजे। इहो ख़्यालु रखंदे रामलो हुजे जेको इहो सिखियो हुजे त जनानी सां कुर्ब में ॻाल्हाइणो हुजे, जनानी ते हथु न खणणो हुजे, हिकु ॿियो हुजे कबायो वञे हेॾा रड़ियूं ॿुधंदो हुजे, बे हाणे रुॻो बकरी वांगुरु ॿ काट हलंदे बे बे पोइ हिते रोंदे ॿुधंदा हुजनि, हा त राधुल रोंदी हुजे। इहो ब्राह्मण तूं शुकुर कंदो हुजे कि राधुल तो त रेत कंदी हुजे, चङा भला राधुल खां भॼी पासो कंदा हुजनि। चङनि भलनि सां कहिड़ो राधुल को घटि न हुजे, पोइ चङनि भलनि मां मर्द हुजे अंधी हुजे अॻे पंहिंजो मां कारोबार कंदी हुजां, हुन में जेकॾहिं मूंसां कहिड़े नमूने बाज़ी कंदो हुजे न, अहिड़ो असरु कंदी हुजनि कि यादि कंदा हुजनि, भॼी पटा कढंदा हुजनि। हाणे इहो पंहिंजे मर्द सां ॻाल्हाईंदी हुजे त मां अहिड़ो कंदी हुजां, तूं छा बनी ॿारो कंदी तूं हुजे, पंहिंजी जनानी सां इहो इख़्लाक़ ॻाल्हायो हुजे मूं छा चयो हुजे, त छा वठींदो हुजी मिटी, हाणे मुंहिंजे लाइ मिटी वठींदो हुजे, हाणे ॻाल्हि हिते अचे सुई अटकी बीह रही हुजे, अटकी हुजे, हाणे सुई छा दिमाग़ छा पंहिंजो वात बि हिते अचे, बसि बीह केशट बसि हिते चॿाड़े बीह रही हुजे, बसि न रिवर्स थींदी हुजे, न अॻियां केशट वञे, न हेॾे बसि मुंहिंजे लाइ अॻियां वेंदी हुजे, पोइ हा थोरो कमकार कंदी हुजे त थोरो वरी दिमाग़ मां ॻाल्हि वरी मट बि हुजे, हा मट बि न हुजे, पोइ इहो लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो हुजे, कहिड़ो इहो जेको चयो हुजे मिटीअ खे मिठाई करे छॾींदी हुजे, बसि मिठाई करे छॾींदी हुजे, हाणे तूं पर ईअं- थींदो हुजे बुढ़ीअ जहिड़ा, हा हाणे ख़बरूं न कंदो हुजे इहो मूंसां, मूं ख़बरूं कहिड़ियूं हाणे मुंहिंजो दिमाग़ इहो ई थी वियो हुजे, मूं वरी कहिड़ो सही हुजे, छा चवंदो हुजे, हा हा मां भला बसि गिदुअ में वञण जी ज़रूरत कोन हुजे, मां भेण खे बसि ईअं ज़रूरत न वेठो हुजे। ॿियो बाक़ी तो जहिड़े सां गॾु वेही 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 राधुल जो मथो ई चटिजी वियो हुजे, हा हा चट जी कोन वियो हुजे। हलो जी अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? दवा शहर किती बंदर खां पियो ॻाल्हायां, अदा केटी बंदर वारा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे। मुंहिंजो नालो गुलाम रसूल, अदा ॿियो ख़ैर हुजे, ख़ुशि हुजो, चाकू जो, अॼु अलाह जो शुक्र आहे ॾाढा ख़ैर लॻो पियो आहे। ॿियो मौसम जो हाल अहिवाल ॾींदा हुजो, तव्हां ॾे त असर हवाऊं हुजनि, असांजे त रुॻो हवाऊं आहिनि, बि त असां मौसम आहे कोन पिया, अंधेरी थी पए बि रुॻो हवा ठहे आहे, थधियूं थधियूं हवाऊं लॻंदियूं हुजनि, हवाऊं त ॾाढियूं लॻी पयूं आहिनि। केटी बंदर जो ॿियो हाल अहिवाल अदा ॾींदो हुजे। जी केटी बंदर जी मौसम कारोबार वहिंवार कीअं हलंदो हुजे? बाबा किती बंदर हवा जे करे सफ़ा मतिलबु तंगी लॻी पई आहे, वाह 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 वाह, हवा जे करे तंगी लॻी हवा पई जे करे हुजे, कारोबार सभु रुकिया पिया आहिनि, पाणी मतिलबु कोन्हे को पाणी हींअर आयो आहे, पंहिंजे सिंधु मैदान में कुझु न कुझु हाणे माण्हू ऐं माल जियापे में अची विया, हा पाणी अची वियो हुजे त जियापो त थी पाणी पियो अची हुजे, वियो हुजे, हवा जे करे तंगी हुजे, मच्छी न लॻंदी हुजे, ईअं न अदा, हा अॼु ईअं ई आहे। हा मच्छी न लॻंदी हुजे, हवा में मच्छी न लॻे, मींहुं वसंदो हुजे पोइ वरी लॻंदी हुजे, जी अबा सभिनी खे सलाम चवंदो हुजे, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी, कुर्ब आवाज़ मोहबतूं आवाज़ूं ठातो त न हुजे, अधु ॻाल्हाईंदो हुजे, छा कयो हुजे, मच्छी कोन लॻंदी हुजे, सही चवंदो हुजे, हवा लॻे, हवा ते मच्छी न लॻे, हा मींहुं थोरो पवंदो हुजे पोइ उन्हनि जो रोज़गार थींदो हुजे, मींहुं जो फुड़ी पवनि रोज़ी शुरू हुजे, हाणे तूं कपिड़नि में अगठड़ो विझंदी हुजी, हींअर वेंदो हुजे, बसि थोरो अॻे निकिरां पर बसि थोरो अॻे निकिरंदो हुजे, वॾो असुल परे हुजे, अॻे निकिरंदो हुजे, भला हाणे थोरी थियो ठहियो हुजे कहिड़ी ॻाल्हि हुजे, अॼो को हिस्सो ॾींदो हुजेसि, न न अॼु वरी कीअं चरी हुजे, अॼु त वञिणो हुजे, अॼु वेंदो हुजे, हा हा उते माना लाज़मी अॼु हुजे, अॼु उते वञणु लाज़मी हुजे, उते वॾा हुनरमंद हे हू माण्हू को इहे वरी हेॾा थर खां पोइ हेॾा मथे काछे खां हिन पासे खां चंदो वरी थोरो उन्हनि खां पुछां त
त कहिड़ा हुनर कीअं थींदो हुजे रंग कीअं रहणियूं करणियूं कीअं पोइ इहो थोरो लाज़मी लाज़मी हुजे इहो पोइ थोरो तूं हिनखे को पोंडर मोंडर बि कढी रखे छॾींदी हुजे को अगठ बगठ विझी करो पोटर बि कढंदी हुजां पोंडर मोंडर हणी वञूं को ईअं सर हाणे पोटर हणंदो हा पोंडर ईअं हणी ओ चित मां ॼारो कढी हणंदो हुजे पाउडर हणंदो हुजे छो पोटर जी हेतिरी जरी पई हुजे हेतिरी उहा शादी मुरादी में कंहिंमें कम थी हुजे हाणे लिखे थी हुजे हिते लॻाई थो हुजे लॻाई बि वरी अहिड़ो हुजे सॼो हीअं बसो करे छॾी पाण खे भला हाणे इहो भला दुनिया खे ॿुधाइण ज़रूरु हुजे त जहिड़ो बेटा साईं चइजे त भली बुख भरम जी सल न वञे साण शान त न वींदो हुजे पर हाणे चवंदा न हुजे न खीसो बि त इजाज़त ॾींदो हुजे बस इहो जेका ॻाल्हि हुजे वराए वात मां फह कढाईंदी हुजे तोखे ॻाल्हि रखंदो चवे सच यार पोइ भली लॻई मच चङो तूं हल इहो करे ॾींदी हुजे हल हाणे इहो करे वठंदी हुजे एसि ताईं मां मेड़े जो जेको सुरवारा रंग हुजे इहो तूं हलाईंदो हुजे अब तव्हां इहो सॼो रंग जेको हुजे न मेड़े वारो इहो मेड़ो कीअं हुजे कहिड़ा रंग अञा इहे बि रंग अञा हिन में वधीक इहे सभु तव्हां ॾिसो जेसीं असां वरी तेसि ताईं मां हिन सां मां कमु छॾाए वठंदो हुजांसि वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए तूं तन तनी सी कट ओॾा अॾे पखड़ा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में ऐं गॾोगॾु फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां फकीर लखानो सजराणी स्टेशन पातोयूं खां फ़कीर लखाना साईं छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि सभु ख़ैरु लॻो पियो हुजे मौसम जो हाल अहिवाल ॾींदो हुजे दुनिया जो हाल अहिवाल ॾींदो हुजे हा मौसम भली आहे झोराली आहे मींहुं त कोन पियो आहे पर झोराली आहे दुआ कयो का झटका वरी खैरनि सां थियनि त फसल बसल वण वण धोपजनि हा बिल्कुलु सही चवंदो हुजे मालिक साईं भलाई कंदो हुजे ऐं फसल बि थींदा हुजनि मौसम बि सही थींदी हुजे हा वणनि मज़ो कयो कोन वण ध्यानु थोपजे पर पाणी हुआ कोन पोइ हिकिड़ा त वण लही विया हुजनि अव्हां जे पासे भला लेट सां थिया हुजनि जा न फुटियूं आहे सभु चूंडायूं पिया फुटियूं पर वण मज़ो न कयो भला न थिया हुजनि पाणी हो कोन न कद बि कोन कयो अथनि माना कद खां बीही विया हुजनि जिथे बीठा उते ई बीही विया हुजनि उते ई बीही विया हुजनि हाणे पाणी हुजनि आहे त हिनखे बाण लॻनि आहे दवाऊं लॻनि आहे गोगड़ा गुल जेका उहो घटि जाता अला कंदो सही थींदा भई पोइ अॻे ज़मीन भला ठाही न हुजे को भाण न विधो हुजे छा भाण त विझूं था पर पाणी जी ख़बर हुई पाणी त हो ई कोन हींअर 15-20 ॾींहंनि खां पोइ काल आयो कुझु जोड़ ॾिठो अथनि पोइ शाख खोली अथनि बसि यार अव्हां बि पंहिंजे बनी में थोरो घणो को दुबो दड़ो ठाहे छॾींदा हुजो जंहिंमें वरी थोरी मशीन हलाए को मिड़े फुआरो बि ॾेई सिस्टम खे हलाईंदा हुजो एॾे तकलीफ़ुनि मां निकिरंदा हुजो हाओ यार हाओ बा रोज़ीना बाबा ठीकु हुजो चङी भली हुजो आदि अॼु मुंहिंजा कपिड़ा तयारु कंदी हुजे मेड़े ते वेंदो हुजां हा हा सो कपिड़नि वपड़नि खे पोंडर इहो कढी रखे हुन तयारी में हुजे हे मेड़ो हे हिते हुजे सिंध म्यूज़ियम में हैदराबाद में उन में को कमकार हुजे ई छा जी कचहरी करणी हुजे हाणे ॿई वांदियूं अचे वेहंदियूं हुजनि हाणे कचहरी कंदियूं हुजो ॿई वांदियूं हुजो न इन जे करे हा घर जो कमुकार कोन हुजेव जो घर जो कमु कोन करिणो हुजे तव्हांखे हा कमु कोन करिणो हुजे हा पोइ पहिरियां कमु कंदी हुजे वरी कचहरी सुबुह सां वेही कचहरी ॾाॾे सां कचहरी कोन कई हुजे पोइ भाउ ठीकु हुजे
कचहरी कंदी हुजीस न सभिनी खे सभिनी सॾु कंदो हुजांसि हा राधी ओ राधी ओ करहा फोन हुजई हाणे तूं मोह ॾींदो हुज मां हलिया गठ विझंदी हुजां रोज़ीना चवंदी हुजे कमकार छॾाए वठंदी हुजां रोज़ीना खे हेॾी ॿुधाईंदी वॾी जेको हुजे कांच हुजे हुन में गठ में बि त टाइम लॻे न रोज़ीना ॿुधो हुजई हा चवंदी हुजे वांदी थियां त रोज़ीना खे मुंहिंजा हेसि ताईं सलाम कम ॾेई कंदी छॾी हुजां कम कंदी हुजां काके सां ॻाल्हाईंदी हुजे हा चवंदी हुजे कमु छॾाए वठंदी हुजां हेसि ताईं रामले सां तूं इहे ॻाल्हियूं कंदी हुजे हा नेरनि कई हुजई हा ॾाढो बि ख़ुशि हुजे अमड़ वारा सभु घर जा भाती ठीकु हुजनि स्कूल जी तयारी कंदी हुजी किताबनि खे पढ़ंदी बि हुजी या रुगो बंदि करे रखे छॾा हुजनि हा पढ़ंदी हुजी भाउ खे भला कुझु उनखे बि पढ़ाईंदी हुजी हा अखर वेही लिखंदी हुजी किताब पढ़ंदी हुजी सबक खे वरी अंग्रेजीअ में बि पढ़ंदी हुजी ईअं बि जेको हुजे घर में माण्हू वांदो वेहे न त इहे कम बि ज़रूरु करे हा ज़रूरु वरी अञा बि टेम बचे त पंहिंजी अमड़ खे हथु वंडराईंदी हुजी कमल थांव खणी ॾींदी हुजीसि कमल वेही हुन सां कचहरी कंदी हुजी वरी हुनर जूं ॻाल्हियूं पुछंदी हुजीसि ईअं वेही वक़्त खे अॻियां वधाइणो हुजे ठीकु ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे रोज़ीना सभिनी खे सलाम हाणे मां बि वेही हिते जनानियुनि वांगुरु वेही हिन सां कचहरी करां रोज़ीना सां रोज़ीना इहो चाहींदी हुजे पर अवां सभु जिते जिते बि हुजो पंहिंजे बालकनि सां कचहरी ज़रूरु कंदा हुजो ॾिसो त रोज़ीना कचहरी कीअं कंदी हुजे काको हुजे या रामलो हुजे या राधली हुजे हुन सां कचहरी करे ईअं बालकनि सां वेही अवां कचहरी करो त हू फोन खां बि परे हुजनि अवां जी ॻाल्हि बि ॿुधंदा हुजनि उनखे अवां उन्हनि जे मस्कद वारी ॻाल्हि बि कंदा हुजो कुझु पंहिंजी बि कंदा हुजो मिलाए जुलाए ॻाल्हि कंदा हुजो त बालक खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा शेर मोहम्मद ज़रदारी खडड़ो शहर खां अदा भले करे आयो जी खडड़े वारा अदा ख़ुशि चङो भलो तबियतूं बहार तयार तयार तव्हां ॿुधायो सभु ख़ैरु हुजे खडड़ो कीअं हुजे खडड़े जी मौसम कीअं हुजे माण्हू कीअं हुजनि अव्हां कीअं हुजो असां सही आहियूं खडड़े जी मौसम ज़बरदस्त आहे हवा लॻी पई आहे झोड़ा वाह वाह जुड़ाली मौसम लॻी पई हुजे न हा सुकून आहे जहिड़ी थधिकार लॻी पई आहे वाह वाह पोइ सुकून लॻो पियो हुजे ॿियो छा खपंदो हुजे मौसम थधिड़ी हवा हले सुकून माना हा हा ज़िंदगी इहा खपंदी हुजे जो वाह वाह लॻी पई हुजे वाह वाह अॼु सुकून लॻो पियो आहे इन में वरी प्रोग्राम ॾिसंदा हुजो मेहरान टीवी जा रंग रामू राधा जा रंग ॾिसंदा हुजो माना अञा बि हुन में बहितरी पोइ इहे रंग कीअं लॻंदा हुजनि ज़बरदस्त ज़बरदस्त ईअं अबा हा हा वाह वाह ताज़ा कहिड़ा आहिनि उहा सदाईं इहो छिणकड़े वांगुरु वॼंदी हुजे बसि ॿियो हाणे छा ॿुधाईंदो हा हा ईअं हुजे ॿियो हाणे छा भला हा हा बस कुझु घणो अथसि बाबा वॾो खौंसंदी हुजे मर्द सां बसि छा कयूं वक़्तु कढणो हुजे ॿियो हाणे कहिड़ो जनानीअ सां ॾाढो बा न तोखे भाईंदी आहे भाए कहिड़ो पोइ ॾे बि ॼरियूं ॾेई छॾींदी हुजे बाक़ी पोइ भाइण वरी कहिड़ो भला हाली भायो ॾिसंदो हुजे त न ॻाल्हि न मुहाड़ हाली त चंबड़ी वेंदी हुजे खखर वांगुरु पोइ ख़्यालु बाक़ी रखण त पोइ आउं बि ख़्यालु रखंदो हुजांसि को हाणे ईअं त कोन हा वाह वाह इहो जो कुर्ब चयो हुजे तो माना तूं इहो पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशि हुजी तॾहिं मूं तां खिलंदो हुजी न खिला कोन थो पर इहो कुर्ब आहे न छा थियो न हा ॾिसी वाह जो पियो ॾिसींदो त रामले जो हशर कहिड़ो हुजे उन ते वरी खिलंदो हुजे वाह दा मूं ताज माना तूं खिलंदो बि हुजे न न न न खिला करो तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त थो लॻे वाह राधली तो मूं तां अधे वारा खिलाए छॾिया हुजनि पर ख़ैरु हुजे अदा न न न न खिलूं कोन था हा ॿियो ख़ैरु हुजे बचड़ा ठीकु हुजनि तयार 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 असांखे पोइ सोडर फ़कीर लिगाणी जो कलाम ॿुधायो न हा ज़रूरु ज़रूरु कलाम ॿुधाईंदो हुजे अॼु दोस्तनि जूं फरमाइशूं बि हुजनि जे रहिजी वरी वरी सुभाणे बि ज़रूरु फरमाइशूं पूरूं करूं हा 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 वॾी महिरबानी हुजे लख थोरा अव्हांजा साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं
सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम जे तरफ़। अॼु तमामु घणनि दोस्तनि जेको हुजे फरमाइश बि कई हुजे त भाउ जलाल चांडियो जलाल चांडियो। सो मौसम किथे भली किथे सुठी किथे कीअं। सो अॼु वरी कलाम जेको हुजे जलाल चांडीअ जो। सो हींअर मौसम हुजे पोखाई जी बि मौसम हुजे, ट्रैक्टर जो बि दौरु हुजे। सो अॼु ट्रैक्टर ट्राली ते वरी ड्राइवर जी जेका दांह हुजे, ड्राइवर छा चवंदा हुजनि, ऐं राति जो गोबल ऐं ॾींहं जो वरी ट्राली, पोइ इन में छा थींदो हुजे। सो इहो जलाल चांडे जो ट्रैक्टर ट्राली ॾिसंदा हुजो। उनखां पोइ वापसि ईंदो हुजां, अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में आहियूं। रामू राधा जा रंग छंछर ऐं आचर ते सुबुह जो 10 खां 12 ताईं अवां ॾिसी सघंदा हुजो। ऐं यूट्यूब चैनल हुजे अवां उनखे बि सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, उनखे शेयर कंदा हुजो। फेसबुक पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट, उनखे फॉलो कंदा हुजो। उन ते जेके शयूं अचनि उन्हनि खे बि शेयर ज़रूरु कंदा हुजो, उन ते कमेंट बि ज़रूरु कंदा हुजो। इहो फ़ोन जो नंबर ईंदो हुजे, इहो त हाणे अव्हांखे यादि थी हुजे त इहो कहिड़ो नंबर हुजे, कीअं नंबर इहो मिलाइणो हुजे। उन नंबर ते बि अव्हां ज़रूरु फ़ोन कॉल कंदा हुजो। किथे बि वेठा हुजो, पर सफ़र में हुजो, लारी में हुजो, ॿेड़ी में हुजो, कंहिं कमकार में हुजो, बनी ते हुजो, ॿारे ते हुजो, रोंबे ते हुजो, किथे बि हुजो, अव्हां उहो नंबर मिलाए रामू राधा सां कचहरी करे सघंदा हुजो। हर छंछर आचर सुबुह जो 10 खां 12 ताईं रामू राधा हिते अव्हां सां गॾु बीठा हुजनि रूबरू। हेलो जी जी। अब केरु कहिड़े शहर खां था? अब गुलाम रसूल टंडो आदम खान। अदा छा हाल हुजे टंडो आदम वारा गुलाम रसूल? ख़ुशि हुजी चङो भलो। अदा मेरे खैर दुआ टंडो आदम उधर गर्मी ॾाढी आहे यार ॿिया चवंदा जे थधिकार लॻी पइजे, तोॾे वरी गर्मी हुजे। हा न गर्मी लॻी पई आहे ॾाढी हिते। दादा हिते केले ते कमु पिया करियूं। केले ते कमु कंदो हुजी? हा न केले जी गाॾी पिया भरियूं। पोइ हिते वरी प्रोग्राम खे कीअं ॾिसंदो हुजी? प्रोग्राम खे ॾिसंदो वञी घर। माना इहो ईअं फोन मिलाई त रामले जो प्रोग्राम हलंदो हुजे फोन कंदो हुजां। हा हा हा। पोइ कम खे सवेल खुटाए करे पोइ फोन अची कंदो हुजी घर वेही। जी जी वरी घर वेही। इहा बि तुंहिंजी मोहबत हुजे, कुर्ब हुजे इहो रामू राधा सां। घणा ॼणा गाॾी लोड करो? हा कलाम को ॿुधाइजो असांखे। मूं चयो गाॾीअ खे घणा ॼणा लोड कंदा हुजो? 8 ॼणा आहिनि। घणा ॼणा? 8-9 ॼणा आहिनि। 8-9 ॼणा? ॾियारी घणी हुजे ॾियारी? अदा हा जी जी। अदा ॾियारी घणी हुजे? ॾियारी 800 रुपया। 800 जे 900 करे ॾींदा हुजे त रामण खे बि रखंदो हुजे। हा न वरी चांहि पाण पीआरींदा आहियूं न। चांहि न पिया मां, वॾी महिरबानी हुजे। लख थोरा लख थोरा। ऐं त तोखे बि बरो थियो हुजे हा न। इन में बरो छा? 800 ॾींदा हुजनि मानी टुकर चांहि 800 शाम जो खणी घर पुॼी भलो न हुजे। सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु जेको हुजे सो पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻियो हुजे। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़ुर थींदा। पर खोड़ सारा दोस्त हुजनि जेके प्रोग्राम खे बि ॾिसंदा हुजनि, सो उन्हनि खे बि भलीकार चवंदो हुजां। ऐं डायरेक्टर हुजे फर्ज़ंद मलक उर्फ खजू जेको हुजे असांजो दोस्त हुजे, उहो बि प्रोग्राम खे ॾिसे पसंदि करे दोस्तनि सां गॾु वेठो हुजे। सो सभिनी दोस्तनि खे बि सलाम, सिक भरियो सलाम हुजे। उन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम जी रिहाण पंहिंजी पुॼाणी ते पुॻी हुजे। सुभाणे वरी नवां रंग नई ॻाल्हि खणी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ज़रूरु थींदा हुजूं। सॾ में सॾु हुजे। रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे। जाॾे पेर हुजे, साॾे ख़ैर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअवा जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो। पर हा वेंदे वेंदे फोज़िया सुमरो जो आवाज़ हुजे, जेकस हुयसि सो इहो ॾिसंदा हुजो, असांखे ॾींदा हुजे इजाज़त। यादि रखंदा हुजो। घणी निगहबान हुजे।